इल्ज़ाम शफ़क़त शाह शिराज़ी जे ॿिजा ट्रायल ऐं कापाई बिरादरी जे ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ बिरयानी पुल चौक खां सोज़िकी स्टाफ ताईं एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। वधीक ॾिसूं था दड़े मां शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर सूफ़ी सारंग अली शाह जी हीअ रिपोर्ट। कापाई मला उनजी ज़मीन ते गुलाम रसूल सुए उन जे गुरूब मलान ग़रीबनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। उनजे ख़िलाफ़ बि असां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं असांजे क़ाइद जनाब सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी ऐं पीपल्स पार्टी वारनि जे ख़िलाफ़ जेको उन्हनि एहतिजाज कयो आहे उनजे ख़िलाफ़ असां इहो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं असीं इंतिज़ामिया खां मुतालबा था करियूं त हिन ग़रीब मलान जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। ऐं हिन ग़रीब मलाल खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हे हथियारनि जे ज़ोरनि ते रोज़ राति उन्हनि जे घरनि ते फायरिंगूं करे ऐं सुबुह जो वरी उन्हनि जे ख़िलाफ़ जुलूस एहतिजाज था कनि। असीं इंतिज़ामिया खां मुतालबो था करियूं ऐं हिननि खे ॿुधाइण था चाहियूं। हे चवनि था त बाबा कातिल आहियूं बाबा वाक़ई इहो पर यादि रखिजो हीउ 2020 आहे हाणे अव्हांखे भुल आहे। शिराज़ी हिकु न आहे असीं सभु शिराज़ी सां गॾु आहियूं। असां हर ॻाल्हि में हर दम शिराज़ी ॿारनि सां गॾु आहियूं। जेको बि ठके ज़िले में ग़रीब माण्हू ते बदमाशी कंदो ग़रीब माण्हू सां नाइंसाफ़ी कंदो असीं असांजो ई अॼोको या इहो जेको आहे सो आहे कापाई ग़रीब हिकिड़ा मिसकीन माण्हू आहिनि। मला उन्हनि जूं ज़मीन सर्वी पंहिंजी खाते वारी ज़मीन आहे उन ते पंहिंजो असगर सोए कब्ज़ो करे गुलाम रसूल सोए उन्हनि कब्ज़ा करे उहो इल्ज़ाम शिराज़ी ग्रुप ते हयो आहे शिराज़ी शफ़क़त शाह ते हयो आहे। असीं उन्हनि जे पाड़े जा माण्हू आहियूं। असीं उन्हनि जे राज्य या असांजे पंहिंजे पाड़े में उहे वेठा आहिनि। असांखे ज़ाती ख़बर आहे त उन्हनि जूं ज़मीनूं सर्वी पंहिंजूं ज़मीनूं आहिनि। उन्हनि ते बेबुनियादी इल्ज़ाम हणी उन जी ज़मीन फबाइण उहो चाहिनि था सुआ उहो इल्ज़ाम शिराज़ीनि ते लॻो आहे। महिरबानी करे असीं इंतिज़ामिया खे चऊं था त उहे ग़रीब जेके कापाई आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ कनि ऐं उन्हनि जो जेको सो इंसाफ़ करणु खपे ऐं पंहिंजे असांजे ख़बर हुजे सायारनि जे ख़िलाफ़ काई जे ख़िलाफ़ ॻाल्हायो पियो वञे। तमामु ग़रीब मलान जी ज़मीन ते जेको कब्ज़ो कयो वियो आहे हुननि जे तरफ़ां तमामु नाजाइज़ आहे ऐं असीं हर ॻाल्हि में हर हाल में साईं सां गॾु रहिया आहियूं ऐं गॾु रहंदासीं ऐं नाजाइज़ इंशाअल्लाह ताला बर्दाश्त